तालीम सां गॾु रांदि शागिर्दनि जी ज़हनी ओसर में अहम किरदारु सम्झी वञे थी। इन सिलसिले में नएं दरे जे बख्तावर मॉडल हाई स्कूल कॉलेज में रांदियुनि जो ॾियारो मल्हायो वियो। जंहिंमें शागिर्दनि शागिर्दियाणनि मुख़्तलिफ़ रांदियुनि में हिसो वरितो। तक़रीब में डायरेक्टर प्राइवेट स्कूल लाड़काणो फौज़िया नाज़ मंगरियो, गवर्नमेंट शहीद बेनज़ीर भुट्टो गर्ल्स डिग्री कॉलेज जी प्रिंसिपाल सदोरा सोलंकी, स्कूल जे प्रिंसिपाल आबिद हुसैन लाशारी, प्रोफेसर आमंद बख्श कटपर समेत वालिदैन शिरकत कई। रांदियुनि जा मुक़ाबिला जिन्नाह, इक़बाल, लतीफ़ ऐं सचल हाउस जे चइनि ग्रुपनि में थिया। कराटे, डोड़, रसाकशी, जंपिंग, ड्रिल, म्यूज़िकल चेयर ऐं ॿियनि रांदियुनि जे मुक़ाबिला में शागिर्दनि ज़बरदस्त परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो कयो। लतीफ़ हाउस घणियूं रांदियूं खटी साल जी चैंपियन बणिजी वई, जॾहिं त जिन्नाह हाउस ॿी, सचल हाउस टीं पोज़ीशन माणी। उन मौक़े ते तइलीमदाननि खां सवाइ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणनि ॻाल्हाईंदे चयो त सॼो साल तइलीम बैदि रांदि शागिर्दनि खे वधीक एनर्जाइज़ बणाए संदनि टैलेंट खे ज़ाहिर करे। तव्हां जिस्मानी काई एक्टिविटी कयो था त तव्हांजो जेको आहे माइंड बि एक्टिव थी वञे थो ऐं जिस्मानी तरह बि तव्हां एक्टिव थी वञो था। ॿार सॼो साल जॾहिं करिकुलर एक्टिविटीज़ कनि था, पढ़ाई कनि था, त थोरी बोरियत महसूसु कनि था। पोइ जॾहिं स्पोर्ट एक्टिविटीज़ थियनि थियूं त उन्हनि खे हिकिड़ी एनर्जी मिले थी। सम्झो ईअं उनजी हैसियत एनर्जी बूस्टर वारे डोज़ वांगुरु आहे। त पोइ ही जेके को करिकुलर एक्टिविटीज़ आहिनि, पोइ उहे इवेंट सेलिब्रेट करणु हुजनि, चाहे स्पोर्ट एक्टिविटीज़ हुजनि, ही ॿार खे जेको आहे न एनर्जाइज़ कनि था। ऐं को करिकुलर जेका एजुकेशन आहे या एक्स्ट्रा करिकुलर जंहिंखे चऊं पिया, उन सां ॿारनि जे अंदरि कॉन्फिडेंस अचे थो ऐं ॿार पंहिंजे टैलेंट खे ज़ाहिर करे सघनि था। ॾिसो, हाणे ॿार मुख़्तलिफ़ रंगनि में आहिनि ऐं हर ॿार जंहिं रंग में आहे उहो उन रंग में समाइजी वियो आहे ऐं उहो मुख़्तलिफ़ एक्टिविटीज़ परफॉर्म कंदो, जेको उनखे अॻिते हिकु बहितर ज़हनी ऐं समाजी नशोनुमा में मदद कंदो। तयारी करे आया हूँ हाउस जे लाइ ऐं असां जेको हाउस आहे उहो हाली फ़िलहाल त फर्स्ट नंबर ते आहे। मां बैडमिंटन में हिसो वरितो ऐं फाइनली असां जेको आहे त उहा फाइनल्स बि विन कईसीं बैडमिंटन। इलाही ख़ुशी थिए थी। जेतिरी पढ़ाई जी अहमियत आहे ओतिरी हिन रांदियुनि जी बि अहमियत आहे, छो त जीअं पढ़ाई असांखे अॻिते वधाईंदी आहे, रांदियूं बि असां अॻिते वधाईंदियूं आहिनि ऐं रांदियूं ॿारनि खे फिट रखंदियूं आहिनि ऐं उन सां गॾु ईअं न आहे त पढ़ाई घटि कजे, पढ़ाई बि उन सां गॾु सुठी हलंदी रहे। असां इलाही करे आया आहियूं। अॼु मां जेको आहे न ड्रिल में हिसो वरितो आहे, असांखे ॾाढो मज़ो अचे थो। इलाही तयारी करे आया आहियूं ऐं मज़ो बि अचे थो। त हीअं ई हर साल कंदा वतन। ऐं ॿियो असां ड्रिल में बि आया आहियूं त जीते तयारी करे आया आहियूं। असां 1 में आया आहियूं, फिर 2 में आया आहियूं। मज़ो कंदा आहियूं, किताब पढ़ंदा आहियूं। इलाही तयारी करे असांखे ॾाढो मज़ो आयो। स्कूल में असांखे मेडल बि मिलियो। डांस पढ़ाई में वधीक मज़ो, असांखे इलाही मज़ो आयो रांदियुनि में बि। कामयाब थियल विनर ऐं रनर टीमुनि खे ट्रॉफी ऐं मेडल इनाम ॾिना विया। अख़्तर अबड़ो, मेरान टीवी न्यूज़, नौंदेरो।